नज़ीर अहमद लोरियो तेरको गोलाची डिस्ट्रिक्ट बदीन खां तव्हां सां मुखातिब आहियां। असां वटि कुछ मेथड्स आहिनि फॉर टीचिंग जे लाइ। उन जेका असांजी मदर टंग जेका आम तौर ते असीं पंहिंजे माहौल में या इर्द गिर्द ॻाल्हायूं था उन हिसाब सां तव्हांखे थोरा टिप्स असीं ॾींदासीं जीअं तव्हांखे कुझु रहनुमाई थिए ऐं इन मां असांखे कुझु तव्हां पंहिंजा सजेशन बि ॾिजो त इन में असीं कीअं उन का रद्द बदल करे सघूं या उनखे बहितरीन नमूने से अव्हां जे अॻियां पेश करे सघूं। हुन लाइ पहिरीं टॉपिक असांजो आहे त असीं कहिड़ी ॿोली में लेक्चर ॾियणु चाहियूं था। अॻियां असां वटि आयोडीन्स या स्टूडेंट्स कहिड़ी मदर टंग सां वास्तो रखनि था। हिकिड़ो त बेसिक जेको हूंदी आहे असांजी बुनियादी जेको आहे घरेलू जेका ॿोली हूंदी आहे अबाणी ॿोली हूंदी आहे उन हिसाब सां असीं हर शइ सम्झी सघूं था। ॿार उन शइ खे सुठे नमूने सम्झी सघे थो। हाणे जेकर असां लोकल मदर टंग असांजी सिंधी आहे ऐं नेशनल लैंग्वेज असांजी उर्दू आहे ऐं इंटरनेशनल लैंग्वेज इंग्लिश आहे। हाणे जेकर असीं टिनी खे गॾु हलाईंदासीं तॾहिं तव्हां लाइ सवलाई थींदी। जेकर हिकिड़ी का मदर टंग असीं इस्तेमालु कंदासीं त उहा तव्हांखे सम्झण में आसानी थींदी। हुन लाइ पहिरियों आहे त असांखे इंक्वायरी बेस्ड लर्निंग माना असांखे हिकिड़ी इंक्वायरी करणी आहे त शुरूआती तइलीम जेका ॿारु हासिलु करे पियो त असीं उनखे कीअं ॾियूं। पहिरीं असीं उनजो छा कंदासीं, पहिरीं उनजो माइंड मैप जाचींदासीं। इहे बि हिकिड़ो मेथड आहे। ऐं ॿियो ब्रेन स्टॉर्मिंग ये भी हिकिड़ी टेक्निक आहे टीचिंग जी। ब्रेन स्टॉर्मिंग जो मतिलबु इहो आहे त जेकर ॿार असां वटि अचे थो असीं हुन खां ॾिसूं त उन ॿार जी लेवल केतिरी आहे ऐं ॿार कुझु सिखियो आहे या अञा उनखे कंहिं शइ जी गुंजाइश आहे त पहिरीं असीं उनजो बेसिक जेको आहे उनजो असीं जांच कंदासीं कंहिंजे ज़रिए ब्रेन स्टॉर्मिंग जे ज़रिए। को असीं हिकिड़ो टाइटल खणंदासीं या को स्टोरी खणंदासीं या कंहिं बुक्स मां कंहिं बि टॉपिक ते असीं उन ॿार खां पुछंदासीं उन माइंड मैप कंदासीं। कहिड़े नमूने सां कंदासीं जेकॾहिं असां इंग्लिश में अचूं था इंग्लिश लैंग्वेज में अचूं था त इंग्लिश में ॿार खां पुछण पोइ अव्हां ABC जा लेटर घणा पढ़िया, घणा पढ़िया आहिनि ॿार असांखे ॿुधाईंदो त असां ॿार केतिरा पढ़िया आहिनि। जेकर उन में गुंजाइश हूंदी त ॿार खे वरी बि असीं वापसि रिवाइंड में आणे वरी बि असीं लेटर्स यानी अल्फ़ाबेट जेका आहे सिंधी जी हुजे या अंग्रेजी जी हुजे उहा असीं उनखे रिवाइंड में पढ़ाईंदासीं जीअं उनखे सवलाई थिए अॻिते हली पढ़ण में। उन लाइ असीं माइंड में ब्रेन स्टॉर्मिंग खां पोइ असीं का बि शइ असीं चेक ॿार खे पढ़ाइण लाइ असांखे चाक ऐं बोर्ड जी ज़रूरत पए थी। चाक ऐं बोर्ड जे ज़रिए बि असीं ॿार खे पढ़ाए सघूं था।